ख़बर मांखे सांगड़ खां ॾियूं। सांगड़ जी सिम्स अस्पताल में सहूलियतुनि जी खोट जो सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो नोटिस वठी छॾियो आहे। सूबाई वज़ीर जे हिदायतुनि ते जोड़ियल टिरुकनी इंक्वायरी टीम सिम्स अस्पताल शहदादपुर पहुची अस्पताल जो मुआयनो कयो आहे। ख़बर मांखे ॾियूं पिया जांच टीम में शामिल डॉक्टरनि अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो आहे। डॉक्टरनि जो चवणु हो त सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो जे हिदायतुनि ते दौरो कयो आहे। इन हवाले से सांगड़ का धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रशीद मक्सी लाइन ते मौजूद है। जी रशीद, बिया कड़ा तफसील इन हवाले से। अस्पताल शहदादपुर में सहूलतुनि जी अणहूंद 42 करोड़ बजट में करप्शन रिकॉर्ड में बेकायदगी करण जो धरती टीवी ते आयल खबरुनि ते सूबाई वज़ीर सेहत डॉक्टर अज़रा पेचो पारां सख्त नोटिस वठण बाद उनजे हिदायतुनि ते डीजे हेल्थ हैदराबाद पारां जोड़ियल टिरुकनी इंक्वायरी टीम सिम्स अस्पताल शहदादपुर पहुची सिम्स अस्पताल जो मुआयनो कयो। इंक्वायरी टीम में शामिल एडिशनल डायरेक्टर CDC डॉक्टर अली अकबर डायरी, प्रोजेक्ट डायरेक्टर CDC डॉक्टर नज़ीर अहमद रिंद, MS नंडो आदम डॉक्टर कलसूम उमरानी, सिम्स अस्पताल शहदादपुर जे इमरजेंसी वार्ड, APA वार्ड, गायनी वार्ड, मेडिकल स्टोर, OT वार्ड, लेबर रूम, ॿारनि जे पिड्स वार्ड, सिटी स्किन डायलिसिस वार्ड, दिल जे वार्डन समेत सभिनी मुआयनो कयो। इंक्वायरी टीम जे अचण जी खुड़क पवण सां ई अस्पताल में डायरेक्टर समेत संदसि चमचनि जी चौकड़ी खाटाऊ मुलाज़िमनि में फड़पोड़ पइजी वियो। इंक्वायरी कंदड़ टीम जे पहुचण खां अॻु में गोसड़ू डॉक्टरनि, वीज़ा ते वियल नर्सुनि पैरामेडिकल ड्यूटियुनि ते तलब करे अस्पताल जे हर वार्ड में फनाइल सां सफ़ाई दवाऊं वग़ैरह ज़ाहिर करे रखाए सहूलियतूं दस्तियाब कयूं वयूं। मुआयने करण बाद इंक्वायरी कंदड़ टीम डॉक्टर अली अकबर डायरी, डॉक्टर नज़ीर अहमद रिंद, डॉक्टर कलसूम उमरानी ॿुधायो त सूबाई वज़ीर सेहत अज़रा पेचो जी हिदायतुनि ते इंक्वायरी करण लाइ अस्पताल जे हर शइ जो मुआयनो कयो आहे। सफ़ाई दवाउनि, एक्सरे मशीन, इको मशीन, ETC मशीन, ठीक है, मेहरबानी तफ़सील ॾिना।